सिंध जी नाले वारी फनकार ऐं गुलूकारा दीबा सहर जा वॾा पंजाब सूबे जे हिकु नंढे ॻोठ पिंडी पटियां जा रहवासी हुआ। संदसि वालिद एजाज़ हुसैन मुल्क जे नामवर फनकार इनायत हुसैन भट्टी जो शागिर्द हो ऐं हू इनायत भट्टीअ ऐं आलिम लोहार सां गॾिजी ॻाईंदो हो। संदसि वालिद ज़ात जो कुरैशी हो, पर इनायत हुसैन भट्टीअ खेसि भट्टी लक़ब ॾिनो ऐं उन बाद हिन पाण खे एजाज़ हुसैन भट्टी सॾाइणु शुरू कयो। 60 वारे ॾहाके में दीबा सहर जो वालिद लॾे अची गुलशन इक़बाल कराची में वेठो, जिते खेसि 15 जनवरी 1980 ते दीबा सहर नाले नियाणी ॼाई, जेका हिन वक़्तु सिंध जी नामवर गुलूकारा दीबा सहर आहे। दीबा सहर जो चवणु आहे त संदसि वालिद खे फिल्म साज़ दीबा पसंदि हुई, जंहिं करे हुन मथसि नालो दीबा रखियो। दीबा सहर प्राइमरीअ खां इंटर ताईं सिंध पब्लिक हाई स्कूल कराचीअ में तालीम हासिल कई। खेसि नंढपिण खां ई ॻाइण जो शौक़ु हो। स्कूल में पढ़ाईअ दौरान नातूं वग़ैरह चवंदी हुई। हिन राग जी इब्तिदाई तालीम वालिद खां वरिती। उन बाद उस्ताद आशिक़ जे फर्ज़न उस्ताद फ़तेह अली ख़ान, उस्ताद अली नवाज़ ख़ान का मौसीक़ी जी सिखिया वरिती ऐं 1995 खां बाक़ाइदा ॻाइणु शुरू कयाईं। 1997 में खेसि रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते सभ खां अॻु ब्रॉडकास्टर नसीर मिर्ज़ा मुतारिफ़ करायो। बाद में हूअ PTV तां नशर थींदड़ ॿारनि जे प्रोग्राम रोशन तारा में आई, जेको शमशेर अल हैदरी कंदो हो ऐं उन जा अक्सर गीत बि पाण लिखंदो हो। रेडियो ऐं TV ते अचण खां पोइ बाक़ाइदे ॻाइण जी शुरूआत कई। संदसि शादी टंडे आदम जे फ़न परस्त शख़्स साबिर खोसे सां थी। दीबा सहर सिंध जे कुंड कुर्छ खां वठी श्रीलंका, मलेशिया, सिंगापुर, भारत, नॉर्वे, स्विट्ज़रलैंड, इटली, दुबई वग़ैरह में पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे चुकी आहे। सिंधीअ सां गॾु उर्दू, पंजाबी, सराइकी, पश्तो ऐं ब्राहिवी में कलाम ॻाया आहिनि। सिंध में थींदड़ मौसीक़ीअ जे प्रोग्रामनि में अक्सर शिरकत कंदी रही आहे। दीबा सहर जूं 50 खां वधीक ऑडियो कैसेटूं रिलीज़ थी चुकियूं आहिनि ऐं संदसि ॻायल कलाम मुख़्तलिफ़ सिंधी चैनलनि तां नशर थींदा रहनि था। दीबा सहर, शाह लतीफ़, सचल सरमस्त खां सिवा उस्ताद बुखारी, तालिबुल मौला, शेख अयाज़, राशिद मोराई, इमदाद हुसैनी, आकाश अंसारी, ज़ाहिद शेख, ज़ख्मी चांडिये ऐं ॿियनि केतिरनि नवनि ऐं नामवर शाइरनि जी शाइरी ॻाई आहे। हिन जा सज्जाद यूसुफ, वाहिद लाशारी, मज़हर हुसैन ऐं ज़ुल्फ़कार अलीअ सां ॻायल 2 गाना काफ़ी मक़बूल विया आहिनि। हूअ हिन वक़्तु टंडे आदम में रिहाइश पज़ीर आहे।